बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल अस्र इन्नल इंसाना लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस्सब्र। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अत्ताइबु मिनज़्ज़ंबि कमन ला ज़ंब लह। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबिय्युल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल मोहब्बत से अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल इहतराम उलमाए किराम, अज़ीज़ व साथियों, मोहतरम दोस्तों, भाइयों, बुजुर्गों, तो ऐसा ही न रहमतुल वाली रात, बरकतुल वाली रात, मग़फ़िरत वाली रात जहन्नम अल्लाह ने घर मस्जिद में हिन क़ुरआन जी महफ़िल में हिन क़ुरआन जी मजलिस में महज़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करने की नीयत से हासिल थिया। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फ़रमाए। इंतहाई मुख़्तसर वक़्त में बचा ॻाल्हियूं अर्ज़ क़ुरान में दुआ है त अल्लाह तबारक व तआला मूंखे हक़ सच ॻाल्हाइण अव्हांखे उन जे सम्झण ऐं असां सभिनी खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला जे पाक कलाम जी हिकिड़ी नंढड़ी सूरत तिलावत कई आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो वल अस्र इन्नल इंसाना लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस्सब्र। बस इन टिन नंढड़ियुनि आयतुनि जो तर्जुमो करे पंहिंजे बयान खे ख़त्म थो कयां इंशाअल्लाह। इंतिहाई तवज्जो सां, इंतिहाई मोहब्बत सां। मक़सदु इहो हुजे त हिन भलारी रात में पंहिंजे गुनाहनि खे बख़्शिराइण जे लाइ ऐं अल्लाह तबारक व तआला जो रहम ऐं करम हासिल करण जे लाइ मस्जिद में जमा थिया। बहरहाल अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में फरमायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल अस्र इन्नल इंसाना लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस्सब्र। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम में फरमाए थो
मा अल्लाह के ज़माने जो कसम इंसानों जने अल्लाह जे पाक कुरान ते नजर कने तो के अल्लाह तबारक व तआला कलामे मुक़द्दस में फरमाई दे नजरी दो काथे रब फरमायो वत्तीनी वज़्ज़ैतून वतूरि सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। काथे अल्लाह तबारक व तआला फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। काथे अल्लाह तबारक व तआला फरमायो वल आदियाति ज़बहा फल्मूरियाति क़दहा फल्मुग़ीराति सुबहा फ़असरन बिही नक़आ फ़वसतन बिही जमआ। काथे रब तो फरमाए मा अल्लाह के तीन जो कसम मा अल्लाह के ज़ैतून जो कसम मा अल्लाह के तूर सीना जो कसम। काथे रब तो फरमाए मा अल्लाह के पंहिंजे महबूब जे शहर मक्के जो कसम। ओ गुड्डू जा गयूर मुसलमानो काथे रब तो फरमाए मा अल्लाह के पंहिंजे महबूब जे सहाबा जे घोड़न जे टापुन जो भी कसम। तो इन कलामे मुक़द्दस जे अंदर काथे रब तो फरमाए वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीका रब्बुक फतरज़ा। ओ गुडुवारो तवज्जो कजो मदीने जे मीर जा आशिको तवज्जो कजो हे तर्जुमो बुधी तड़पी पेजो रब कलामी मुक़द्दस में फरमायो वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा। रब तो फरमाए ओ मुझा महबूब मा अल्लाह के तुझे चमकंदड़ चेहरे जो कसम। रब कलामे मुक़द्दस में तो फरमाए वल्लैलि इज़ा सजा ओ मुझा महबूब मा अल्लाह के तुझन कारन कारन वारन जो कसम। ओके चौन वारे चयो न सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जेका मिठड़े मोहम्मद करीम जा आशिक बैठाओ सुभान अल्लाह मोहब्बत साजो। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जब जुल्फ का जिक्र है कुरान में रुखसार का आलम क्या होगा। मा अहसनक मा अजमलक सुबहानल्लाह सुबहानल्लाह। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया। सोचो तो सही उन दोनों में सोचो तो सही उन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। मा अहसनक मा अजमलक सुबहानल्लाह सुबहानल्लाह। जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी। जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी। उस वक्त हलीमा दाई के उस वक्त हलीमा दाई के घर बार का आलम क्या होगा। मा अहसनक मा अजमलक सुबहानल्लाह सुबहानल्लाह। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली। उस वक्त रसूले अकरम के उस वक्त रसूले अकरम के दरबार का आलम क्या होगा। मा अहसनक मा अजमलक सुबहानल्लाह सुबहानल्लाह। जिस वक्त वो जलवागर होंगे
उस वक्त का आलम क्या होगा जिस वक्त वो जलवागर होंगे, उस वक्त का आलम क्या होगा। हर कोई फिदा है बिन देखे, हर कोई फिदा है बिन देखे, दीदार का आलम क्या होगा। मा अहसनक मा अजमलक सुबहानल्लाह सुबहानल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमाए वल अस्र की कसम ज़माने, लेकिन मन हलफ बिगैरिल्लाह फक़द अशरक। अल्लाह तबारक व तआला दी मर्जी या जो वणे से जो कसम खणे तहा के अल्लाह दी जात का जवाब के जो कसम ना है। अगर नौजवान जोश में जीवने मुझे कसम बातो दी जात जो जो प्यार जो जे अल्लाह दी जात का सवाए गैरुल्लाह जो कसम खयो इन अल्लाह सा शिरक। इन गाल का बचो बहरहाल तवज्जो। अक्ते रब फरमाए इन्नल इंसान लफी खुस्र, बेशक इंसान खसारे में है। मुफस्सिरीन किराम लिखियो त इंसान तमाम बड़ी तरक्की करे ले। ट्रेन इंसान ठाई, जहाज इंसान ठायो, बहरी जहाज इंसान ठायो, ये बिजली इंसान ठाई। ठीक है, इनमें फायदो है लेकिन इनमें नुकसान भी तमाम घणो है। हवाई जहाज में 400 माण्हू सवार हुजनि, 600 माण्हू सवार हुजनि, उतारो में इंजन फेल थी त सब माण्हू अल्लाह के प्यारा थी, नुकसान तमाम घणो। ट्रेन पटड़ी सां स्पीड में हले थी, ट्रेन कल्टी थी वही, अलाए केतिरा माण्हू अजल जो शिकार थी वेंदा। ये बिजली जी तार या तार कंहिं ट्यूबवेल में किरी पे के माण्हू वेंजन के जो हथ अची वञे, बिजली तेज़ आहे, इंसान के सटे पूरो करे छॾींदी। हिकिड़ो मुफ़स्सिरीन किराम इन जो तर्जुमो इहो लिखियो आहे, तफ़सीर इहो लिखियो आहे त इंसान केॾी बि तरक़ी करे लेकिन इंसान अल्लाह जे साम्हूं कुझु बि न आहे, इंसान खसारे में। हिकिड़ो तफ़सीर इहो लिखियो अथऊं ऐं ॿियो तफ़सीर मुफ़स्सिरीन किराम लिखियो आहे इन्नल इंसान लफ़ी खुस्र, बेशक इंसान खसारे में आ, इंसान घाटे में आ। अचो त सही अल्लाह तबारक व तआला जे बारगाह में बाहूं बधी रब जे बारगाह में अर्ज़ा क्यों, ओ मुझा अल्लाह तू आसमानन के बेखल्क हो, ओ मुझा अल्लाह तू ज़मीनुन के बेखल्क हो, ओ मुझा अल्लाह तू सिज चंद्र तारन के बेखल्क हो, ओ मुझा अल्लाह तू जानवरन ऐं दरिंदन के बेखल्क हो, तू पखिन ऐं परिंदन के बेखल्क हो, ओ मुझा अल्लाह तू समुंद्रन ऐं दरियान के बेखल्क हो, ओ मुझा अल्लाह तू जिन्नन के बेखल्क हो, तू फरिश्तन के बेखल्क हो, ओ मुझा अल्लाह तू सजी कायनात के खल्क हो। लेकिन तू कलाम मुक़द्दस में फरमायो लक़द खलक़नल इंसान फी अहसनी तक़वीम, मां इंसान के सब का आला खल्क हो, इंसान के सब का अशरफ खल्क हो, इंसान के सब का अकमल खल्क हो, इंसान के सब का अहसन खल्क हो। ओ मुझा अल्लाह जने तू इंसान के एडो आला खल्क हो, ये त तुझे महबूब जी उम्मत उहो नबी जेको सवा लख नबीजन जो सरदार बनियो हो, नबीजन जो पगदार बनियो हो, कायनात जो महदार बनियो हो, अल्लाह जो दिलबर, नबीजन जो अफसर, शाफिए महशर, साक़िए कौसर, बुलंद बाला कदर, रहमत जो समंदर बनियो हो। ओ मुझा अल्लाह ये तुझे महबूब जी उम्मत तू इन इंसान जे बारे में फरमायो इन्नल इंसान लफी खुस्र, बेशक इंसान खसारे में आ। ओ मुझा अल्लाह हे तुझे उन महबूब जी उम्मत जेके तू ज़मीन खा आसमान ते घुरायो हो, जेके तू फर्शन खा अर्शन ते घुरायो हो, जेके मेराज वाली रात तू सवा लख नबियन जो इमाम बनायो हो। ओ मुझा अल्लाह ये उन महबूब, ये उन तुझे महबूब जी उम्मत जेके तू फर्शन खा अर्शन ते घुराए करे पंहिंजो दीदार करायो हो। ओ गुड्डू जा गयूर मुसलमानो, सवा लख नबियन खे गड़ कर, इंसानन जिन्नन फरिश्तन खे गड़ कर, हैवानात खे गड़ कर, नबातात खे गड़ कर, जमादात खे गड़ कर, खुदा जी खल्क़ल सजी खुदाई खे गड़ कर, मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान सब खां मथे आ। अल्लाह तबारक व तआला सवा लख नबियन के मेराज करायो हो,
सवाल लख नबियन खे मेराज थो लेकिन इम्तिहान जी सूरत में थो। हजरत आदम सफीउल्लाह जो मेराज अरफात के मैदान में थो इम्तिहान जी सूरता जुबान ते है लफ्ज़ है चे तो रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। हजरत नूह नबीउल्लाह जो मेराज तूफान जी हालत में इम्तिहान जी सूरत में थो रब फरमायो हत्ता इज़ा जाअना वफ़ारत तन्नूर। हजरत इब्राहीम खलीलुल्लाह जो मेराज बाहिज आला हमें थो इम्तिहान जी सूरत रब फरमायो कुलना या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहीम। हजरत इस्माईल ज़बीहुल्लाह जो मेराज छुरीअ जे हेठा थियो। हजरत यूसुफ जो मेराज खूह जे तरे में थियो जेल में थियो। हजरत मूसा कलीमुल्लाह जो मेराज तूर सीना जबल ते थियो रब फरमायो फलम्मा अताहा नूदिया या मूसा इन्नी अना रब्बुका फखलन अलैक इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुहा। ओ मुझा रब है तुझे उन महबूब जी उम्मत जे जो मेराज इम्तिहान जी सूरत में न हो इनाम जी सूरत में हो। रब कलाम मुक़द्दस में आवाज़ और नो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। जरे आमिना जो लाल मोजो साईं अम्मा उम्मे हानिए जे घर में आरामिया हजरत मूसा कलीमुल्लाह ते नजर कने तो खे रब खे बाराइने नजरीनो जुबान ते है लफ्ज़ है चे तो रब्बी अरिनी ओ मुझा अल्लाह मुखे पंजो दीदार कराए ओ मुझा अल्लाह मुखे पंजो दीदार कराए। रब तो फरमाए लन तरानी ओ मूसा मा अल्लाह के न ॾिसी सघने मा अल्लाह जो दीदार न करे सघने। जॾहिं हजरत मूसा जो इसरार वधी वियो रब आसमानन खां नूरानी तजल्ली मोकिली। जॾहिं नूरानी तजल्ली तूर सीना ते आई हजरत मूसा कलीमुल्लाह बर्दाश्त न करे सघियो बेहोश थी वियो। जॾहिं होश में आयो जुबान ते है लफ्ज़ है ओ मुझा अल्लाह मुझी तौबह ओ मुझा अल्लाह मुझी तौबह ओ मुझा अल्लाह मुझी तौबह। लेकिन आमिना जे लाल ते नजर कर साईं जी काई सिफारिश ना है काई फरमाइश ना है रब के इलाज ना है। हजरत जिब्राइल आयो साईं रब मोकलियो मुझे महबूब के फरशन खां अल्लाह जे अर्श ते वठिया। जरे मुझो साईं रब जे अर्श ते आयो मुझे साईं के चप्पल पातल आमिना जे लाल चप्पल लाहिण जी कोशिश कही। रब फरमायो मुझा महबूब चप्पल लाहिण जी इजाजत न है चप्पल समेत मां अल्लाह जे अर्श ते हलियो। मां पंहिंजे विजदान में पंहिंजे ज़ोक में हीअं चवां आमिना जे लाल रब जे बारगाह में अर्ज़ कयो हूंदो ओ मुझा अल्लाह मूसा कलीमुल्लाह तूर सीना ते तोसां हम कलाम थियण आयो। मूसा के पेरन में चप्पल पातल हुई तो मूसा के फरमायो फखलान अलैक इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुआ। मूसा पंहिंजी चप्पल खेला मुक़द्दस वादिया आला मकामा ओ मुझा अल्लाह वो जमीन हुई है आसमान हो फर्श हो हे तो अल्लाह जो अर्श तो मां यतीमन खे यतीमन जो यार बनायो गरीबन जो गमखार बनायो मिस्कीनन जो मददगार बनायो। ओ मुझा अल्लाह तो मां यतीम जे मथे थे खत्मे नबुव्वत जो ताज सजायो। ओ मुझा अल्लाह मां मुहम्मद करीम तुझा थोड़ा लाहिर त परे जी गाला क़यामत जी सुबुह ताईं गाए भी को नथो सघा। रब फरमायो मुझा महबूब लौला लमा खलक़तुल अफलाक सुभान अल्लाह। मुझा महबूब आसमानों के भी खल्क़ुम तुझे करे ज़मीनों के खल्क़ुम तुझे करे सिज चंद्र तारन के खल्क़ुम तुझे करे इंसानन जिन्नन फरिश्तन के खल्क़ुम तुझे करे जानवरन दरिंदन पखिन परिंदन के खल्क़ुम तुझे करे। मुझा महबूब
पंहिंजे अर्श खे बि ख़ल्क़ियुम तुंहिंजे करे मुंहिंजा महबूबा जो पंहिंजी चप्पल पाए मां अल्लाह जे अर्श ते अचु त सही ता त मां अल्लाह जे अर्श खे तुंहिंजे चप्पल जी मिट्टी लॻे त मां अल्लाह जे अर्श जो शान बि वधी वञे ज़ौक़ सां चई चयो सुभान अल्लाह तोखे चवण वारे ख़ूब चयो न वो अर्श के चिराग है अधु कलाक के टाइम पूरो थियो था थकी पे वाले बस 5 मिनटन में वाल मोहब्बत सा तो सुभान अल्लाह वो अर्श के चिराग हैं मैं उनके कदमों की धूल हूँ वो अर्श के चिराग हैं मैं उनके कदमों की धूल हूँ ए जिंदगी गवाह ए जिंदगी गवाह मैं गुलाम रसूल हूँ इन्नल इंसान लफी खुस्र रब तुझे महबूब जा उम्मती जके तू अहसन बनायो अशरफ बनायो अकमल बनायो तो इन इंसान जे लाइ फरमायो तो इन्नल इंसान बेशक इंसान खसारे में आ मुसलमानों रब फरमायो मुझे वनो हे कुरान मोकिलियो कहां त कुरान पढ़ने जे लाइ तैयारी रहे कुरान पढ़ण परे जी ॻाल्हि आहे कुरान खे ॾिसण में रहमत ऐं बरकत आहे ख़ुदा जो ॻाल्हि यादि अची वई हिकिड़े ॻोठ में थी पियो कज़ियो हिकिड़ो साथी फोट थी ॻोठ वारनि खे ख़बर कान्हे त हिन खे गुस्ल कीअं ॾियूं कफ़न कीअं ॾियूं जनाज़ो कीअं पढ़ायूं मुसाफ़िर गुज़रे पियो खे पकड़े आया महिरबानी करे थोरो कर असांखे ख़बर न आहे हिन खे कीअं गुस्ल ॾियूं हिन खे कीअं जेको आहे सो जनाज़ो पढ़ायूं महिरबानी आयो ठीकु सुठी ॻाल्हि आहे नेकीअ जो कमु आहे मैयत के गुस्ल ॾिनी कफ़न ॾिनी जनाज़ो पढ़ाई मैयत खे दफ़न कराई जॾहिं मैयत दफ़न थी वियो उहे पंहिंजे ॻोठ जी तरफ़ रवानो थी ॻोठ पहुतो यानी कि ॻाल्हि यादि आई त मुंहिंजे खीसे में गीदे में कोई सामान पियो हो उन मैयत खे क़ब्र में लाहिण उहो सामान उन क़ब्र में किरी पियो ॾाढो परेशान थियो कुझु ॾींहं गुज़रिया ऐं मसइलो न पियो थिए उथियो ॻोठ वारनि वटि आयो मां तव्हांजे मथां थोरो कयो एहसानु कयो मुझे जरूरी सामान मैयत सां क़ब्र में किरी पिया मूंखे इजाज़त ॾियो मां क़ब्र खोटे पंहिंजो सामान कढां तुंहिंजो सामान किथे जो एहसास आहे तॾहिं वञी कढ सामान आयो क़ब्र खे खोटे उनजो सामान मौजूदु हो पंहिंजे सामान खे खईं जॾहिं क़ब्र खे बंदि पियो करे त दिलि में ख़्यालु हुयसि काफ़ी दिहाड़ा थी विया हिनखे दफ़न करे वियो आहे क़ब्र त हूअं ई खोली आहे कफ़न हटाई हिनजो चहिरो करे सा कहिड़े हाल में आहे जॾहिं उन मुर्दे जे चेहरे तां कफ़न खे हटाई उनजो चेहरो ईअं पियो चमके जे चोॾींहं जो चंड चमकंदो परेशान थी वियो हिनखे जनाज़े जी ख़बर न आहे गुस्ल जी ख़बर न आहे कफ़न जी ख़बर न आहे मुर्दे जो चेहरो ईअं थो चमके ॼणो हाणे दफ़न करे वियो आहे क़ब्र बंदि कीअं आयो वरी ॻोठ जे तरफ़ बाबा तव्हांजे हमरा जो कहिड़ो अमल जंहिंखां पुछे पियो सभु सोचे पियो असांजे हमरा जो को ख़ासि अमल ई कोन्हे पुछंदो पुछंदो हुनजे घर वारो वटि पहुतो अब तव्हांजे हमरा जो कहिड़ो अमल घर वारनि चयो त असांजे हमरा जो को ख़ासि अमल कोन हो असांजे हमरा जी हिकिड़ी आदत ज़रूरु हुई अब कहिड़ी आदत हुई कि जॾहिं सुबुह जो निंड मां तवजो कजो सुबुह जो निंड मां बेदार थींदो हो अल्लाह जे पाक क़ुरान खे खणंदो हो रब जो क़ुरान पढ़ियल कोन हो रब जो क़ुरान खणी क़ुरान के चुमंदो हो अखियुनि सां लॻाईंदो हो सीने सां लॻाईंदो हो पोइ अल्लाह जे क़ुरान खे खोलींदो हो जातां बि अल्लाह जो क़ुरान खुलंदो हो क़ुरान पढ़ियल कोन हो पोइ आङुर रखी चवंदो मुंहिंजा रब तूं हे बि सच चयो आहे मुंहिंजा रब तूं हे बि सच चयो आहे मुंहिंजा रब तूं हे बि सच चयो आहे वरी वरी कुछलाईंदो हो मुंहिंजा रब तूं हे बि सच चयो आहे मुंहिंजा रब तूं हे बि सच चयो आहे वुजो जा गयूर मुसलमानो रब पंहिंजे बाने जे इन अमल जे करे पंहिंजे बाने जी ज़िंदगीअ जा हड़ई गुनाह माफ़ करे पंहिंजे बाने खे जन्नत माणे छॾियो कुरान पढ़ण परे जगह कुरान के ॾिसण में बरकत है रहमत लेकिन असां कुरान खां दूर थी वियासीं आकामा जी ख़बर न रही रब फरमायो तव्हांखे हुकुम कयो निमाज़ पढ़ो निमाज़ पढ़ण जे लाइ तयार न हो रोज़ा रखो रोज़ा रखण जे लाइ तयार न हो मालन जो हिसाब करे ज़कात ॾियो ज़कात ॾियण जे लाइ तयार न हो तव्हांखे हुकुम कयो तव्हांखे पैसो ॾिनो आहे काबे जो हज कयो काबे जो हज करण जे लाइ तयार न हो तव्हांखे जो ग़रीबन मिस्कीनन यतीमन बेवह औरतुनि जो ख़्याल कजो तव्हां ख़्याल करण जे लाइ तयार न हो तव्हांखे जुम पाड़े वारनि जो ख़्याल कजो पंहिंजनि मिटनि माइटनि अहबाबनि जो ख़्याल कजो तव्हां त मां अल्लाह जो को हुकुम मञण जे लाइ तयार न आहियो खसारे में इन जे करे हो मुसलमानो खसारे में इन जे करे हो ख़ुदा जो कसम अॼु हिन बाबरकत महफ़िल में
शब्बे बारात जी हिन बाबरकत रात में अजो वायदो क्यों त नमाज़ी पाबंदी कदा से इंशाअल्लाह को आहे जो मोहब्बत सा से इंशाअल्लाह इन मोहब्बत सा जो इंशाअल्लाह ताकि अजीब नुक्तो बुधाइंदो हला जरे आमिना जो लाल मेराज वारी रात रब जे अर्श ते आयो समूरा पर्दा हटी विया आमिना जे लाल खे रब ज़ुल जलाल जो दीदार थियो ओ मुसलमानो तहां मां को शख्स हुजे कहीं ऑफिसर सा मिली चे कहीं एसपी डीआईजी आईजी सा मिली चे कहीं वडी पोस्ट वारे मानू सा मिली चे उन जे जिस्म में आकड़ अची वेंदी वडाई अची वेंदी तकब्बुर अची वेंदो मां फलाणे जो मानू हा मां फलाणे जो मानू हा ख्याल सा ॻाल्हाए मूंसां न उचाइजा रब्बे मुहम्मद जो कसम आमिना जो लाल त रब्बे ज़ुल जलाल सा मिली आयो हो पर सदके वञा मदीने जे मीर जी आजिज़ियत जरे मुंहिंजो साईं रब जे अर्श ते आयो तहां मां को इंसान हुजे कंहिं ऑफिसर सां मिलण वञे त हुनखे चवंदो दोस्त मुंहिंजो बि फलाणे ऑफिसर में कमु आहे महिरबानी कजांइ मुंहिंजो कमु बि कयूं अजांइ को यार हूंदो यार बि कमु चवंदो भाउ हूंदो भाउ बि कमु चवंदो उनखां कमु वठंदो जॾहिं ऑफिसर जी ख़िदमत में ईंदो चवंदो छॾ दोस्त खे छॾ यार खे छॾ भाउ खे पहिरियां पंहिंजो मुआमलो त हल कयां पंहिंजे मसइले खे त हल कयां ओ मुसलमानो तवज्जो कजो जॾहिं आमिना जो लाल रब्बे ज़ुल जलाल जे अर्श ते आयो हो रब जो दीदार थियो मुंहिंजे साईं फौरन फरमायो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो क़ौली इबादतूं बि तुंहिंजे लाइ फेली इबादतूं बि तुंहिंजे लाइ बदनी इबादतूं बि तुंहिंजे लाइ रब फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु ओ मुंहिंजा महबूब मां अल्लाह जा सलाम तुंहिंजे मथां मां अल्लाह जो रहमतूं तुंहिंजे मथां मां अल्लाह जो बरकतूं तुंहिंजे मथां ओ गुडू वारो जुमले खे ज़ाया न कजो जॾहिं रब्बे ज़ुल जलाल इहे जुमला फरमाया अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु फौरन आमिना जे लाल फरमायो अस्सलामु अलैना अस्सलामु अलैना अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन ओ मुंहिंजा रब तुंहिंजा सलाम मूं ताईं महदूद न रहनि मुंहिंजी उम्मत जी बि पार थई ओ मुंहिंजा रब तुंहिंजो रहमतूं मूं ताईं महदूद न रहनि मुंहिंजी उम्मत जी बि पार थई ओ मुंहिंजा रब तुंहिंजो बरकतूं मूं ताईं महदूद न रहनि मुंहिंजी उम्मत जी बि पार थई ओ मुसलमानो जंहिं आमिना जे लाल मदीने जे मीर रब जे महबूब अर्श मुअल्ला ते पंहिंजी उम्मत खे न विसारियो हो ख़ुदा जो कसम अॼु सां उन आमिना जे लाल खे मदीने वारे साईं खे बिल्कुलु विसारे छॾियो बिल्कुलु विसारे छॾियो ज़ुबान ते इश्क़ मुस्तफ़ा इश्क़ मुस्तफ़ा इश्क़ मुस्तफ़ा काश कि इहा मोहब्बत या गिराहट ज़ुबान खां लही दिल में अची वञे ख़ुदा जो कसम दुनिया में बि कामयाब थी वञूं त आख़िरत में बि कामयाब थी अॼु असां कंहिंजो ख़्यालु ग़रीबनि जो ख़्यालु करण जे लाइ तयारु न आहियूं मिस्कीन जो ख़्यालु करण जे लाइ तयारु न आहियूं ख़ुदा जो कसम मुझे साईं फरमायो अन मकाफिल यतीम फिल जन्नति कहा कज़ा मुसलमानों जंहिं मुझे उम्मती कंहिं यतीम जी किफ़ालत कई कंहिं मुसलमान कंहिं यतीम जी किफ़ालत कई क़यामत जे ॾिहाड़े मां मुहम्मद करीम ऐं उहो यतीम ईअं गॾु हूंदासीं जीअं मुंहिंजो आङुरियूं पाण में गॾु अॼु असां ईद जो ॾिहाड़ो हो मदीने असां हिन शब बारात खे बि ईद बणाए छॾियो हालांकि ईदूं ॿ आहिनि बसि रमज़ान वारी ईद ज़ुल्हज वारी ईद बसि रोज़न वारी ईद ऐं क़ुर्बानी वारी ईद मुसलमान जो ॿई आहिनि बसि हीअ ईद न आहे हीअ इबादत जी रात रूठल रब खे परचाइण जी रात आहे ख़ुदा जो कसम बहरहाल तवज्जो कयो ईद जो ॾिहाड़ो मदीने जी सरज़मीन आहे आमिना जो लाल पंहिंजे हुजरे खां ॿाहिरि निकितो मुंहिंजे साईं ॾिठो नंढा नंढा मासूम बचड़ा मदीने जी घिटिन में रान था खेॾनि जिस्म ते नवां नवां कपिड़ा आहिनि जिस्म ते ख़ुशबू लॻल आहे
चेहरे ते रौनक अचानक मुझे साईं जी नजर कुंड ते एक मासूम बार लेते पई ज़ारो कतार रोए थो अखिन मां नीर था हलन मुझो साईं उन बछड़े जे करीब आयो ओ बछड़ा छो थो रोए छा गाला छा मामलो ज़ारो कतार रोए थो निंडे मासूम जा सुलका है चे थो साईं ईद जो ॾियारो अॼु हिन मासूम बच्चन जे जिस्म ते नवा कपड़ा है मुझे भी ईद जो ॾियारो हुजे हा मुझे जिस्म ते भी नवा कपड़ा हुजन हा जिस्म ते खुशबू लगल हुजे हा मुझे साईं उन यतीम खे पंहिंजे ख़त्मे नबूवत वारे सीने सां लॻायो मुझो साईं उन यतीम खे वठी करे अम्मा आयशा जे हुजरे में आयो मुझे साईं फरमायो आयशा हिन यतीम खे गुस्ल कराए हिन यतीम जे जिस्म ते खुशबू लगाए यमा मोहम्मद करीम जी चादर हिन यतीम जो लिबास बनाए अम्मा आयशा सिद्दीका उन यतीम के गुस्ल करायो मुझे साईं जी पाक चादर उन यतीम जो लिबास बनायो किताबन में अचे थो जने मुझे साईं जी पाक चादर उन यतीम जो लिबास बनी खुदा जो कसम उन यतीम जो चेहरो ई पियो चमके जिए चोॾींहं जो चंड चमकंदो मुझे साईं उन यतीम सां प्यार कयो मुझे साईं उन यतीम के पंहिंजे ख़त्मे नबूवत वारन कुल्लन ते खयो मुझो साईं मदीने जी बाजार में आयो मुझो साईं मानुन सां मुखातब थियो सहाबा सां मुखातब थियो मुसलमानन सां मुखातब थियो मुझे साईं फरमायो मल्ला अबलहु फमुहम्मदुल अबूह मल्ला अबलहु फमुहम्मदुल अबूह मल्ला अबलहु फमुहम्मदुल अबूह ओ दुनिया वारो बुधो ओ यतीमो बुधो जे करे के मासूम जो बाबो फोत थी वने को मासूम यतीम बणजी वने उनखे चओ फिक्र करण जी जरूरत ना है परेशान थियण जी जरूरत ना है गमगीन थियण जी जरूरत ना है अॼु खां पोइ उन यतीम जो बाबो मां मुहम्मद करीम पाल यतीम जो शान खुदा इन बाबरकत रात में अॼु इहो बि वाइदो गरीबन मिस्कीनन जो बि ख्याल कंदो इंशाअल्लाह अब ख्याल कबो न इंशाअल्लाह अॼु इहो बि वाइदो कयो त यतीमन जो बि ख्याल कंदो इंशाअल्लाह अॼु इहो बि वाइदो कयो त बेवा औरतुनि जो बि ख्याल कंदो इंशाअल्लाह अॼु इहो बि वाइदो कयो त पाड़े वारनि जे हक़नि जो बि ख्याल कंदो इंशाअल्लाह दरगुजर सिखो हल्की हल्की ॻाल्हि जे मामले खे उलझायो न मामले खे ख़त्म कयो खुदा जो माफ़ कर आमिना जे लाल जी सुन्नत पहले वो माफ़ करण जो अजर आहे ताकि दुनिया में ख़बर न पवंदी जे आखिरत में चलो काश के हिक हिक खे माफ़ करे छॾियो कि बाबरकत रात पंहिंजे गुनाहनि खे यादि कयो पंहिंजनि ख़ताउनि खे यादि कयो अॼुकल्ह ख़ासि करे असांजे नौजवाननि जे अंदरि हिन मोबाइल फोन कम लाइ अचे थी थोरा पीर ज़ुल्फ़कार अहमद नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे किताब में लिखियो आहे क़यामत जे दिहाड़े रब पंजनि करोड़ा बाननि खे हिन मोबाइल जे करे जहन्नम में अचे थी हीअ अंग्रेज़नि जी साज़िश नालो आहे सहूलियत जो लेकिन असां सहूलियत वठूं कोन था सिर्फ़ गुनाह जा कम था कयूं खुदा जो हर गीदे में समझो शैतान मौजूद है हर वक्त शैतान गड है अज हर खताउन का हर गुनाहन का तौबा क्यों रुठल रब के परचाने की कोशिश क्यों रब फरमायो वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम मां दुआ कबूल नथो सही दुआ को बाबा रब जे तरफ ते अचो त सही सर बसुजूद थी त सही जबीन न्यास के झुकाए त सही अखिन मां गोल हो गार त सही खुदा जो कसम रब दुआ छो कबूल हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे काबतुल्लाह जी तामीर कई हुई काबतुल्लाह जी तामीर करे रब खां दुआ हुई रब्बना बबअस बिहिम रसूला मुझा अल्लाह जेको तुंहिंजो महबूब नबी चुनो आहे उनखे मां इब्राहिम खलीलुल्लाह जे खानदान मां पैदा कजाए किताबनि में अचे थो हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह इहा दुआ हुज़ूर जी विलादत खां 4000 साल पहिरियां घुरी माना दुआओं की कबूली जो वक्त ना है केड़ी मतलब रब दुआ के कबूल करे सके लेकिन दुनिया में ताजे हक में कबूल न थी रब ने जो ताकि आखिरत में जरूर दी इंशाअल्लाह सो हाने बाबरकत महफिल ला बटे मिनट सभई साथी पंहिंजो चेहरो झुकाए करे अल्लाह जे दर ते इस्तग़फ़ार कयो ऐं उन खां पोइ बटे मिनट मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ंदासीं उन खां पोइ इंशाअल्लाह दुआ कंदासीं मां जेको चुम अल्लाह से मंज़ूर और मक़बूल फरमाए व आखिर दावाना